अस्सलाम वालेकुम नाज़रीन राजधानी टाइम प्रोग्राम से गॾु मां आहियां गौहर गांगरो। नाज़रीन वफ़ाक़ी हुकूमत पारां इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त इरसा जा जेके 3 मेंबर आहिनि उनखे फ़ारिग़ कयो वेंदो। वफ़ाक़ी काबीना इहो फ़ैसिलो कयो त सिंध, पंजाब ऐं वफ़ाक़ जो जेको इरसा जो मेंबर आहे उनखे क़ाइदनि ऐं क़ानूननि मूजिबि फ़ारिग़ कयो वञे। जेतोणीकि सिंध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर ब्रीफिंग दौरान इहो चयो त इन्हनि खे क़ाइदनि ऐं क़ानूननि मूजिबि ई उन्हनि मेंबरन्स खे फ़ारिग़ कयो वेंदो। पर छो त इरसा हिकु अथॉरिटी आहे ऐं इरसा जो हिकिड़ो पंहिंजो सिस्टम आहे, आया सवाल इहो बि आहे त छा वफ़ाक़ी काबीना खे इहो अख़्तियार आहे त इरसा जी जेका हिकु ज़ाहिर आहे हिकिड़ी आज़ादु हिकु बॉडी आहे उन में पंहिंजी हिदायत जारी करे सघे, जॾहिं त इहो बि चयो पियो वञे त इहो अख़्तियार CCI खे आहे, छो त 4 सूबा हुता आहिनि ऐं सूबनि जा मामला हिते ईंदा आहिनि। जेकॾहिं किथे बि को तकरारी मामिलो आहे त उनखे CCI ॾिसे खे थी, न बल्कि वफ़ाक़ी काबीना। इन ई सॼे इरसा जे मामले ते ऐं इन्हनि मेंबरनि खे हटाइण वारे मामले ते ऐं ख़ासि तौर ते जेको टेलीमेट्री सिस्टम आहे उहो आख़िर डिले छो थियो आहे, इन्हनि सभिनी मामलनि ते असां अॼु ॻाल्हाईंदासूं। इन वक़्तु असां सां मौजूदु आहे फज़लुल्लाह कुरैशी साहब, जेको अॻूणो सेक्रेटरी आहे रिथाबंदी जो। असां साणसि इहो पुछंदासूं त इहो जेको वफ़ाक़ी काबीना पारां हिकु हुकुमनामो जारी कयो आहे, आया इहो अख़्तियार वफ़ाक़ी काबीना जो आहे या न? अस्सलाम वालेकुम फज़लुल्लाह साहब। वालेकुम सलाम। फज़लुल्लाह साहब, इहो ॿुधायो त इहो जेको वफ़ाक़ी काबीना पारां हुकुमनामो जारी कयो वियो आहे, इहो अख़्तियार वफ़ाक़ी काबीना खे आहे या न? अदा ॻाल्हि ॿुधो, इहो इख़्तियार जेको इरसा एक्ट आहे, जीअं तव्हां चयो त इरसा एक्ट जेको सेक्शन 5 आहे उन में पंहिंजो सेक्शन 6 आहे, उन में लिखियलु आहे रिमूवल ऑफ चेयरमैन आर मेंबर्स। त उन में जेको आहे फेडरल गवर्नमेंट जेकॾहिं चाहे थी त हुन में 2-3 ॻाल्हियूं करणियूं आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि त उन जेकॾहिं मेंबर ते एक्शन खणणो आहे त उन मेंबर खे ॿुधणो आहे, ही शुड बी हर्ड। उहा ॻाल्हि हिन ॻाल्हि में कोन्ह थी आहे, मेंबरनि खे ॿुधो कोन्हे। नंबर 2 त हे लाहे नथा सघनि, रुॻो सूबाई हुकूमत खे रिकमेंड करे सघनि था त असां हिन मेंबर खे लाहिणु घुरूं था। उहो सूबाई हुकूमत जो दारो मदार आहे त उनखे हटाए ऐं उन जी जाइ ते ॿियो माण्हू मोकिले या न मोकिले। इहो सुओ मोटो फेडरल कैबिनेट खे इहा पावर कोन्हे त हू इरसा जे मेंबर्स खे हटाए सघे या इरसा जे मेंबर रदो बदल करे सघे। हुनखे सूबाई हुकूमत सां कंसल्ट करिणो पवंदो। कुरैशी साहब, जेकॾहिं इहे आहे त पोइ सिंध हुकूमत वफ़ाक़ी काबीना जे इन फ़ैसिले ख़िलाफ़ अदालत में वञण जो फ़ैसिलो कयो आहे। जेकॾहिं बाज़ाब्ता ते सिंध गवर्नमेंट जो इहो अख़्तियार आहे त सिंध गवर्नमेंट इन फ़ैसिले खे रद्द छो न करे सघे आहे, या वरी जेको ॾाढो सो गाबो वारो मामिलो हिते अची वियो आहे? न, सिंध गवर्नमेंट वटि अञा राइटिंग में फ़ैसिलो कोन्ह पहुतो आहे। जेको मुराद अली शाह साहिब जी मूं ॻाल्हि ॿुधी कल्ह 2 ॾींहं अॻु, हो जॾहिं राइटिंग में वेंदा त पोइ हो चवंदा त असां पंहिंजो बिल्कुलु तव्हां वारे ॻाल्हि सही आहे। हिन वक़्तु हिन स्टेज ते को वञण जी ज़रूरत ई कोन्हे कोर्ट में। हिन स्टेज इहो आहे त सिंध गवर्नमेंट क़बूल न कंदी ऐं ॿियो माण्हू न मोकिलींदी। पर हूअं जेका ग्राउंड रियलिटी आहे त जेको सिंध जो मेंबर आहे उन जा 2 टेन्योर पूरा थी विया आहिनि, 3 टेन्योर जो हुनखे ख़तमु थियण वारा। इन करे सिंध गवर्नमेंट खे इहो मेंबर हूअं चेंज करिणो आहे। ऐं जेतिरे क़दुरु मूंखे ख़बर, सिंध गवर्नमेंट पंहिंजे मेंबर लाइ अॻु में कुझु नॉमिनेशन कंसीडर करे रही आहे, त इन करे उहो इशू कोन्ह थींदो। पर जेको टेक्निकली ऐं जेको क़ानूनी तौर इहो फ़ैसिलो जेको आहे फेडरल गवर्नमेंट जो ग़लति आहे। ऐं इहा ॻाल्हि पोइ अॻिते हली ज़ाहिर थींदी, छाकाणि जो पंजाब वारा बि शायदि इन ते एतिराज़ु कनि। अलबत्ता पंजाब जो मेंबर जेको आहे सो इन तरीक़ेकार जे ख़िलाफ़ु मूं ॿुधो आहे त उहो इस्लामाबाद हाई कोर्ट में वञण जी कोशिशि करे थो। सिंध गवर्नमेंट जी अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, बाक़ी कंदा। पर कानून जेको प्रोसीजर जेको आहे, जेको फेडरल गवर्नमेंट जेको प्रोसीजर रखियो आहे, उहो जेको आहे सो ग़ैर क़ानूनी आहे। अच्छा, जेको टेलीमेट्री सिस्टम जो डिले वारो मामिलो हुयो, त छा ज़ाहिर आहे इन जी बाज़ाब्ता तौर ते जेको अख़्तियार आहे उहो इरसा खे आहे ऐं जेका रिलेटेड या जेका लाॻापियल अथॉरिटी आहे उहा इरसा ई आहे। त वापडा तरफ़ां ऐं मिनिस्ट्री पारां इहो ॿुधो इहो वियो आहे त उन तरफ़ां मुसलसल ठीके जे हवाले सां दॿाउ रहियो आहे। तव्हां छा सम्झंदो त जेको प्रॉपर फोरम आहे ठीके ॾियण जो या इनखे हैंडल ऐं डील करण जो, त उहो इरसा ई हुजणु खपे या उन में जेका वफ़ाक़ी वज़ारत आहे या वापडा आहे उनजो को इनपुट हुजे? इन जा 2-3 पहलू आहिनि। हिकिड़ो त जेके बि इरसा या जेके बि पाणीअ सां रिलेटेड इदारा आहिनि उन्हनि जो जेको आहे जेको काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट में अचे थो, उन्हनि इदारनि जी कारकर्दगी
उन्हनि इदारनि जी रेगुलेशन, उन्हनि इदारनि जा प्रोजेक्ट, इहे काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में अचणा आहिनि। जेकॾहिं इहो प्रोजेक्ट वापदा कंदी त बि वापदा जे जेका इहा पाबंदी आहे वापदा ते अंडर आर्टिकल 155 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, त उहो पंहिंजो प्रोजेक्ट काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में खणी अचे। ऐं इरसा खे बि इहो प्रोजेक्ट काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में आणणो आहे, छाकाणि जो आर्टिकल 160 170 154 ऐं 155 इन ॻाल्हि में क्लियर आहिनि। तंहिंखां पोइ जेको वापदा जेको आहे सो अचे थो पियो पंहिंजो जेका फेडरल लिस्ट आहे नंबर 2 आहे, ऐं फेडरल लिस्ट नंबर 2 जेका आहे जंहिंजो वापदा हिसो आहे उहो जेको आहे सो आहे काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जे तहत। इन करे फेडरल गवर्नमेंट या फेडरल मिनिस्ट्री ऑफ वाटर एंड फेडरल मिनिस्ट्री वाटर एंड पावर इन ॾस में को बि फ़ैसिलो कोन थी करे सघे जेसि ताईं के काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में न कयो वञे। ऐं इहो ई ॻाल्हि सिंध आहे गवर्नमेंट कई आहे। ऐं तंहिंखां पोइ यूसुफ टालपुर साहब बि फेडरल गवर्नमेंट खे लिखियो आहे त इहे जेके तव्हांखे फ़ैसिला आहिनि से तव्हांजा गैर आइनी गैर क़ानूनी आहिनि, इन करे तव्हां काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में खणी वञो। ऐं जेको टेलीमेट्री सिस्टम आहे सो अॻे बि वापदा जे करे नाकाम थियो हुयो, इन जे करे हाणे वापदा खे ॾियणु कंहिं बि सूरत में न आहे। नंबर 1 नंबर 2 वर्ल्ड बैंक पाण इहो कोन थी चाहे त इहो जेको सिस्टम आहे जेको वापदा हलाए। वापदा इन करे वर्ल्ड बैंक जेको आहे सो हिकिड़े प्राइवेट कंसल्टेंट फर्म खे क्वालिफाई कयो हो, जंहिंखे फेडरल गवर्नमेंट नथी ॾियणु चाहे, जो फेडरल गवर्नमेंट इंट्रेस्टेड आहे नेस्पाक ऐं वापदा में। इन करे वर्ल्ड बैंक पंहिंजी फंडिंग को हिन स्टेज ते इनकार कयो आहे, ऐं उन जे लाइ फंडिंग जे लाइ बि इनखे पोइ इरसामूं या त पैसा ईंदा या गवर्नमेंट पैसा ॾींदी। पर प्रोसीजर जेको फेडरल गवर्नमेंट इख़्तियार करे रही आहे या मिनिस्ट्री ऑफ जो करे रही आहे सो गैर क़ानूनी आहे। इन प्रोसीजर खे बि चैलेंज करे सघिजे थो पियो। ऐं इहो मामिलो सौ सिधो काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में डिस्कस थियणु घुरिजे, उते फ़ैसिलो थियणु घुरिजे। कुरैशी साहब, हाणे जेकॾहिं वज़ारत जो या वापडा जो इहो मौक़िफ़ आहे इन टेलीमेट्री सिस्टम जे हवाले सां, त अॻु ॾिठो इहो वियो त वफ़ाक़ी वज़ारत या वापडा सां पंजाब बीठल हूंदो। हिन दफ़े पंजाब जेको मेंबर आहे उनजो मौक़िफ़ मुख़्तलिफ़ आहे, त पोइ छा था सम्झो वज़ारत या वापडा पोइ अकेली न थी वेंदी? उन्हनि जो जेको मौक़िफ़ आहे उन्हनि खे का ख़ासि हथी न मिली सघंदी? न, पंजाब जे मौक़िफ़ जी ॻाल्हि कोन्हे, छाकाणि जॾहिं मैटर इरसा में ईंदो त उते बि मेजॉरिटी वोट ते फ़ैसिलो थींदो आहे, ऐं जॾहिं काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में ईंदो उते बि मेजॉरिटी वोट ते फ़ैसिलो थींदो आहे। पंजाब जे मेंबर खे ज़ाती तौरु शिकायतूं हूंदियूं, छाकाणि जो उनजी पंहिंजो हिकिड़ो कन्फंट्रेशन आहे जो मिनिस्ट्रीअ में जेके माण्हू कमु करे रहिया आहिनि उहे डेपुटेशन आहिनि कुझु माण्हू नेस्पाक में आयल, ऐं उहे नेस्पाक जे इंट्रस्ट खे लुक आफ्टर करे आहिनि, जेको ग़ालिबन पंजाब जे मेंबर खे इहा ॻाल्हि पसंदि कोन्हे। इन में कुझु ज़ाती पसंदि नापसंदि जी बि ॻाल्हि आहे, कुझु प्रोसीजर बि ॻाल्हि आहे। ऐं हूअं बि छाकाणि जो फेडरल कैबिनेट जेका मिनिस्ट्री जेका रिपोर्ट ठाही तंहिं छंडा विधा पंजाब जे मेंबर ऐं सिंध जे मेंबर ते, त इहे ओवर एज थी विया आहिनि, इहे नाअहल आहिनि, इन्हनि खे हटाए वञे। इन ॻाल्हि ते बि हुनखे ज़रूरु ऑब्वियसली हिकिड़ो माण्हू जेको कमु करे थो पियो ऐं जेको माण्हू कॉन्फिडेंट आहे ऐं जेको चेयरमैन इरसा रही चुको आहे उन जे मुतालिक़ जेका तव्हां अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो त ऑब्वियसली ही विल रिएक्ट। तंहिंजे करे इहो हुनजो ज़ाती रिएक्शन बि आहे ऐं हुन लाइ जेका ॻाल्हियूं कयूं आहिनि जंहिंजे करे उहो जेको आहे पंजाब जो मेंबर जेको आहे त पंहिंजे ज़ाती कैपेसिटीअ में बि ऐं पंजाब जे मेंबर जी सूरत में बि हुन एहतजाज कयो आहे। कुरैशी साहब, इहो ॿुधायो त जॾहिं मामिलो ज़ाहिर आहे तव्हां क्लोज़ली इन्हनि शयुनि खे मनसूबनि खे उनजी फंडिंग ऐं उनजी एतिराज़नि खे ॾिठो आहे, तव्हां इहो ॿुधायो त इहा जेका ज़ाहिर आहे फंडिंग रोकी वई आहे टेलीमेट्री सिस्टम जी, त जॾहिं इहो फॾो वधे थो पाणीअ जी वज़ारत ऐं वापडा ज़िद ते बरक़रार रहे थी, ऐं माज़ी में बि इहो ॾिठो आहे त वापडा पंहिंजो असर रुखो इस्तेमालु कयो आहे ऐं पंहिंजी ज़िद ऐं होड़ ते बरक़रार रही आहे। जेकॾहिं पाणी वज़ारत ऐं वापडा ज़िद ते बरक़रार रहे थी ऐं इहा फंडिंग नथी अचे त छा टेलीमेट्री सिस्टम जो जेको मुनसिब करणो आहे त उनखे लागू करण में देर वारा टैक्टिस त न आहिनि? इहे अदा टेलीमेट्री सिस्टम सभ जे लाइ फ़ाइदेमंद आहे, पर अञा ताईं जॾहिं टेलीमेट्री सिस्टम को 1991 अकार्ड थियो आहे, टेलीमेट्री सिस्टम जेको आयो सो हली कोन सघियो। माना त असां गुज़िरियल 30 सालनि खां वठी बिना टेलीमेट्री सिस्टम जे हली रहिया आहियूं। उन में इहो कोई फ़र्क़ु कोन थो पए। टेलीमेट्री सिस्टम शफ़ाफ़ियत लाइ ज़रूरी हुयो, ऐं जेका सुप्रीम कोर्ट में जेका जुडिशल कमीशन जेका वेठी ऐं जेके ॿिया इदारा हुया फेडरल गवर्नमेंट में, जॾहिं इहे पाणी जा वास्ता आया पार्लियामेंट में आया, नेशनल असेंबली स्टैंडिंग कमेटीअ में आया, त उते हर माण्हू जेको चयो त टेलीमेट्री लॻाए वञे। टेलीमेट्री न लॻंदो त पाणी त बंदि कोन थी वेंदो, सिस्टम बि हलंदो। पंहिंजी शफ़ाफ़ियत ते जेके आहिनि से ॿाहिरि बाक़ाइदे उहो क्वेश्चन खयां वञनि था, ऐं उहो डिपेंड करे थो टेलीमेट्री सिस्टम कहिड़ो थो हले, उनखे ऑपरेट केरु थो करे, उहो केतिरे क़दुरु कामयाबु थींदो। इहे सभु ॻाल्हियूं कंसीडर थियणु घुरिजनि।
उन खां पोइ जेका इन्वेस्टमेंट थींदी आहे जॾहिं प्रोजेक्ट आयो त ॾिठो वेंदो त प्रोजेक्ट जी क्वालिटी कहिड़ी आहे, केरु थो इम्प्लीमेंट करे, कॉस्ट उन जी केतिरी आहे, फंडिंग कीअं थी थिए। इहे ॻाल्हियूं नए सिरे सां मुंहिंजे ख़्याल में गौर तलब त आहिनि। इन में वॾो रोल जेको आहे सो काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट खे करणु घुरिजे ऐं हर सूबो जेको आहे इन खे काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट में खणी वञण लाइ गवर्नमेंट खे लिखे। ठीकु आहे नाज़रीन, हिते वठूं था मुख़्तसिर ब्रेक ऐं ब्रेक खां बाद हाज़िर थींदासीं। नाज़रीन वेलकम बैक। अच्छा कुरेश साहब, इहो ॿुधायो त जेको समरी पेश कई वई पाणी वज़ारत पारां तव्हांजी नज़र मां गुज़री हूंदी त उहा समरी ख़ालिसतन टेक्निकल बुनियाद उन में आहिनि या उन में को पंहिंजी मर्ज़ी ऐं रज़ा बि शामिल आहे, तव्हां छा था सम्झो? एक्चुअल समरी मुंहिंजे नज़र में कोन गुज़री आहे, पर जेके डेवलपमेंट्स उहे ईअं थियूं हुयूं त जॾहिं इहो हलियो क्वेश्चन इशू थियो ऐं जॾहिं मिनिस्ट्रीअ जे विच में ऐं वापदा मिनिस्ट्री ऐं नेस्पाक हिक पासे थी विया, इरसे ॿिए पासे थी वई, त पोइ जेको आहे सो इरसा खे हिननि लिखियो त तव्हां इन ते फ़ैसिलो ॾियो। इरसा हिन सां डिसएग्री कयो ऐं इरसा प्रोटेस्ट में सिंध जे मेंबर ऐं पंजाब जे मेंबर गवर्नमेंट ॾे ऐं प्राइम मिनिस्टर ॾे ख़त लिखिया त वही ग़लति कमु थी रहियो आहे, असां न मञींदासीं। त पोइ प्राइम मिनिस्टर साहिबु उन ख़तनि जे बेसिस ते इख़्तिलाफ़ जे बेसिस ते हिकिड़ी कमेटी मुक़ररु कई, जेको वरी कमेटी जेका सा इंक्वायरी जेका थी सा मिनिस्ट्री वाटर एंड पावर खे ॾियूं। इहो उसूलनि ऐं कानूननि ग़लति आहे, छाकाणि जो जॾहिं जहिड़े में मिनिस्ट्री वाटर एंड पावर ऐं इरसा धुर आहिनि त जेका इंक्वायरी जेका थर्ड पार्टी खे करणु घुरिजे आहे, कानून इहो थो चए पियो। पोइ थर्ड पार्टी आहे त प्राइम मिनिस्टर इंस्पेक्शन टीम इंक्वायरी करे या प्लैनिंग डिवीजन प्लैनिंग कमीशन इंक्वायरी करे, पर इंक्वायरी उनखे पार्टी खे जेका पार्टी पाण धुर हुई। जॾहिं उन पार्टीअ ऑब्वियसली जॾहिं मिनिस्ट्री वाटर एंड पावर इंक्वायरी कई त हुन उहो ई फ़ैसिलो कयो जेको मिनिस्ट्री चाहे पई। तंहिंजे करे पोइ इरसा खे वधीक इन ॻाल्हि ते ज़िद में अची विया, पोइ इरसा वधीक इन ॻाल्हि ते सख़्ती थी ऐं जॾहिं समरी वई त ऑब्वियसली इरसा खे त कोन ॿुधो वियो, जो कैबिनेट में इरसा जो नुमाइंदो कोन वेठो आहे, कैबिनेट में मिनिस्ट्री हुई, समरी मिनिस्ट्री ठाही हुई, इरसा जो व्यू पॉइंट उते पेश करण लाइ मां सम्झां थो कोई कोन हुयो। इन जे करे पोइ फ़ैसिलो जेको आहे इरसा जे अगेंस्ट आयो। कुरेश साहब, इहो ॿुधायो त इरसा ही पहिरियों भेरो ईअं लॻे पियो त इरसा वापडा जो असर त ज़ाहिर रहियो आहे, इन्फ्लुएंस मथ भरो रहियो आहे वापडा जो, हिन भेरे वरी मिनिस्ट्री बि साम्हूं अची वई आहे, त इन सॼे इन प्रेशर खां पोइ छा था सम्झो त इरसा वेचारी थी वई आहे या कानूनी तौर जेका आहे उहा इरसा केतिरी स्ट्रांग आहे जेको उन्हनि जो असरु न वठे त? अरे इरसा बात ॾिसो न, इरसा बहरहाल मातहत इदारो आहे, छाकाणि हुननि खे काफ़ी इशूज़ में गवर्नमेंट ॾे रेफर करिणो थो पए पियो केस, जंहिंमें बजट जा मामला आहिनि, रेगुलेशन जा ॿिया मामला आहिनि। इन करे इरसा गवर्नमेंट सां केतिरो जहिड़ो करे सघंदी, इरसा जूं पंहिंजूं लिमिटेशन्स आहिनि ऐं इहो जहिड़ो तव्हांजी ॻाल्हि बराबरि आहे त इहो जहिड़ो तमामु हाणे वधी वियो आहे, छाकाणि जो टे धुरियूं हिक पासे थी वियूं आहिनि, नेस्पाक, इरसा ऐं मिनिस्ट्री वाटर एंड पावर ऐं वापदा। त वापदा हिकिड़े वापदा हिन पासे आहे ऐं वापदा जो थी सघे थो त वापदा जो हिन में पंहिंजो इंट्रस्ट हुजे, पर हूअ अदरवाइज़ वापदा जो इरसा में मेंबरशिप आहे पर हुनखे वोट जो हक़ु कोन्हे। चेयरमैन वापदा ऐं चीफ इंजीनियरिंग एडवाइज़र इरसा जा मेंबर आहिनि, मीटिंग में ईंदा आहिनि, पर हुनखे वोट जो हक़ु कोन्हे। त वापदा हिन जा पाण में थींदा रहंदा आहिनि, छाकाणि जेका वापदा सां इन करे बि इख़्तिलाफ़ थींदा जो वापदा चाहींदो आहे त पाणी वापदा जे मर्ज़ी मुताबिक़ रिलीज़ थिए डैम्स मां, छाकाणि हुनजो पावर जो पंहिंजो इंट्रस्ट हूंदो आहे। इरसा चाहींदी आहे त वाटर पंहिंजो इरीगेशन जे लाइ खपे असांखे, इन करे असां पंहिंजी प्रियोरिटी इरसा रखंदी आहे। सो वापदा ऐं इरसा जो इहो थोरो घणो पाण में ठक फक हलंदी रहंदी आहे, पर कॾहिं इन लेवल ते ॻाल्हि कोन पहुची आहे जो वञी डिसमिसल ते ॻाल्हि अचे ऐं मेंबरनि जे बर्ख़ास्ती ते ऐं प्रोजेक्ट्स ते। इहो जेको आहे इट इज़ नॉट गुड साइन। अच्छा, इन तकरार खे ॾिसंदे छा हाणे ज़रूरत महसूस थिए पई त इरसा खे वधीक एम्पावर कयो वञे? अरे इरसा खे इम्पावर न, इरसा खे हे करंदे डी पावर कंदा, छाकाणि हीउ जेको नओं कानून आणे रहिया आहिनि त मेंबर ॿ दफ़ा न थिए ऐं हिकिड़े मेंबर जी टेन्योर जेका हिकिड़ी टेन्योर हुजे, एक्सटेंशन साल खां मथे न मिले, हू पाण को नओं एक्ट आणे रहिया आहिनि। हाणे उहो पार्लियामेंट ते डिपेंड करे थो त इरसा खे स्ट्रांग था करणु घुरनि या वीक करणु घुरनि था, पर उन एक्ट खे बि पार्लियामेंट में आणण खां अॻु में काउंसिल ऑफ कॉमन मिनिस्टर में खयो वेंदो। तंहिंजे करे पोइ इहा ॿ स्टेजिस आहिनि,
एक्ट खे रिवाइव कयो वेंदो, काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में ईंदो, पोइ पार्लियामेंट में वेंदो। उहो त डिपेंड करे थो त सूबा पंहिंजा पावर ॾियणु घुरनि था या सभिनी सूबनि जी पंहिंजी मर्ज़ीअ ते डिपेंड करे थो। हिन शइ को चवणु प्रीमेच्योर आहे, पर डेफिनेटली जेको नओं कानून ईंदो उन में इरसा खे घटि कया वेंदा, पावर वधाइण जो का नथो ॾिसां मां सूरत हाल। ठीकु आहे, त हाणे जेके 65 साल वारी उमिरि जो जेको पाबंदी ख़तमु करण जी हिकिड़ी फरमाइश साम्हूं अचे पई या हिकु टेन्यूअर जी जेका ॻाल्हि अचे पई, पर ॾिठो त इहो आहे त ज़ाहिर आहे पाणी जो हिकिड़ो ॻोढ़ो मसइलो आहे, ॾाढो ॾुखियो। ज़ाहिर आहे सीनियर ऐं रिटायर माण्हू जेके मोस्ट सीनियर आहिनि ऐं हिकिड़ो टेक्निकल मामिलो आहे, उनखे ॾिसी सघनि था, नुमाइंदगी करे सघनि था ऐं हुकूमत खे इनपुट ॾेई सघनि था। त इहो उमिरि जी लिमिटेशन बि ऐं हिकु टेन्यूअर वारो मामिलो बि, त छा था सम्झो जेके सीनियरिटी आहे या जेको माहिराणा राय आहे उहो छा उनजी का रस्ता रोक आहे? न, सीनियरिटी जो असरु कोन पवंदो, छाकाणि जो 65 साल जेकर हिकिड़ो माण्हू चीफ इंजीनियर थी वियो आहे या सेक्रेटरी थी, इन केस रिटायर कंदो 60 साल में या 58-59 साल में उहो सेक्रेटरी लेवल ते पहुचे थो, चीफ इंजीनियर जे लेवल ते पहुचे थो, त उहो माण्हू तव्हां नॉमिनेट करे सघो था आसानीअ सां। उहो फ़र्क़ु कोन पवंदो। ॾिसो न, हिन नेपरा खे बि, नेपरा लाइ बि ईअं कयो त हुननि मेंबरनि जी उमिरि घटाए छॾी ऐं मेंबरनि जो स्टेटस घटाए छॾियऊं। अनफॉर्चुनेट आहे उहो नेपरा, उन करे हाणे नेपरा वीक थी वियो आहे ऐं फैसला ICC में पिया थियनि। उहो जेको हाणे पावर कमीशन जी रिपोर्ट अचनि थियूं उन में इहो आहे त नेपरा वीक थी वई आहे, त गवर्नमेंट करे वई। हुते बि असांजे मां भाए थो त काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट इन में दिलचस्पी न वरिती, त हाणे जेकॾहिं ईअं कंदा त वरी हिनखे बि वीक करे सघंदा, छाकाणि जो गवर्नमेंट त गवर्नमेंट आहे ऐं गवर्नमेंट जा पंहिंजा इदारा आहिनि। उन इदारनि सभिनी खे पंहिंजो होशियारु थियणु घुरिजे, जेको इफेक्टिव आहिनि से पंहिंजो उन ॻाल्हि में पंहिंजो इंट्रस्ट वठनि। कुरेशी साहब, जेकॾहिं असां हर इदारे जा उनजा पावर्स घटि करे सभु मामला CCI में ईंदा त पोइ CCI ते प्रेशर न वधींदो ऐं CCI हिकु जेको इंतिहाई एक्सक्लूसिव इंतिहाई अहम कमु करणु वञे पई त उहो उन में वरी मसइलनि जो अंबार ऐं थी वञे ऐं सॼो CCI आचार थी वञे, त पोइ छा था सम्झो त इहो ॾाढो ॾुखियो न थी वेंदो? CCI पंहिंजो दस्तूरी रिस्पॉन्सिबिलिटी संभालनि CCI खे। ॾिसो, इन करे गवर्नमेंट कॉन्स्टिट्यूशन में लिखियो आहे त CCI हर 3 महीननि में मिलंदी घटि में घटि। जेको गवर्नमेंट नथी करे, अनकॉन्स्टिट्यूशनल आहे, जो CCI जी मीटिंग कोन थी, अची 12 महीना थिया आहिनि, हर 3 महीननि में CCI खे मिलणो आहे। इन खां CCI खे एतिरो बि इख़्तियार आहे जो मेंबर गॾिजी करे कन्वीन करे सघनि था CCI जेका इश्यूज़ आहिनि। जॾहिं कैबिनेट, अव्हांजी कैबिनेट हर हफ़्ते मिली सघे थी, हर 4 ॾींहंनि पोइ मिली सघे थी, त CCI खे मिलण में कहिड़ो प्रॉब्लम आहे? CCI में त 8 मेंबर आहिनि कुल, 9, त CCI त वधीक आसानीअ सां मिली सघे थी। कैबिनेट में त वरी बि 40, 50, 60 मेंबर इकट्ठा करणा था पवनि, त इहो कोई इशू कोन्हे त CCI खे नथो चाहे। पर CCI खे फेडरल गवर्नमेंट CCI को घबराईंदी आहे त थी सघे थो त मेजॉरिटी करे सूबा पंहिंजा ॻाल्हि मञाई वञनि ऐं मर्कज़ कमज़ोर थिए, जेको असांजे कॉन्स्टिट्यूशन में त लिखियलु आहे, पर उनखे अमल कोन थो कयो वञे। इन करे कंहिं बि गवर्नमेंट, बेनज़ीर गवर्नमेंट, नवाज़ शरीफ़ गवर्नमेंट, उन खां अॻु में ॿियूं गवर्नमेंट्स, कंहिं बि CCI खे पावरफुल न कयो आहे ऐं CCI ते अमल कोन थियो आहे ऐं CCI खे यूज़ कोन कयो वियो आहे। इहा बदनसीबी आहे, छाकाणि जो असां वटि फेडरल स्ट्रांग रही आहे, फेडरेशन पाण खे स्ट्रांग थी रखणु चाहे, उन जे करे जेको आहे CCI खे इस्तेमालु कोन थो कयो वञे। ऐं हालांकि 18 अमेंडमेंट खां पोइ CCI जा काफ़ी पावर वधिया, CCI जो स्कोप वधियो, CCI जी मीटिंग कंपलसरी थियूं, पर अनफॉर्चुनेटली नवाज़ गवर्नमेंट, नवाज़ ज़रदारी गवर्नमेंट ऐं हीअ गवर्नमेंट, 3 गवर्नमेंट फेल थियूं CCI खे यूज़फुल करण में एतिरे क़दुरु जो CCI जी अञा ताईं पंहिंजी सेक्रेटरीट बि कोन ठही आहे। ठीकु आहे कुरेशी साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो। नाज़रीन, हिते वठूं था मुख़्तसिर ब्रेक ऐं ब्रेक खां बाद हिकु ॿिए महिमान सां गुफ़्तगू कंदासूं। असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, वेलकम बैक। नाज़रीन, हिकु ॿियो महिमान असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे, कुर्बान बलोच साहब, जेको सीनियर सहाफ़ी आहे ऐं इरसा ऐं पाणी जे मामलनि ते उनखे महारत आहे, बीट कंदो रहियो आहे ऐं इन्हनि सभिनी पाणीअ जे मामलनि खे उन गहराई सां ॾिठो आहे। अस्सलाम वालेकुम कुर्बान साहब। जी वालेकुम सलाम गोर साईं।
कुर्बान साहब इहो ॿुधायो त टेलीमेट्री सिस्टम में हिन वक़्तु जेको नाकामीअ जो ज़िम्मेवार इरसा खे करार ॾिनो थो वञे, त तव्हां छा था सम्झो त सिर्फ़ु इरसा ई इन्हनि जे नाकामीअ जो ज़िम्मेवार आहे त टेलीमेट्री सिस्टम वक़्तु सिर न लॻी सघियो, या इन विच में ॿिया बि ज़िम्मेवार आङुर सिर्फ़ु इरसा ते छो खई वञे थी? गौर साईं, मां सम्झां थो त हिन प्रोजेक्ट खे, हिन मनसूबे खे नाकाम कयो वियो ऐं उन में ज़िम्मेवार सिर्फ़ु इरसा न आहे। इरसा जी कमज़ोरी इहा आहे त इरसा जा मेंबर वज़ारत जा ॾाढो सस्टेन न करे सघिया, पंहिंजे मौक़ूफ़ ते बीह न सघिया। बाक़ी मुदाख़लत जेका वज़ारत तरफ़ां थी आहे, थर्ड पार्टी जे माण्हुनि जे तरफ़ां थी आहे, या उन्हनि ऑफिसरनि तरफ़ां थी आहे जेके वज़ारत में वेही मुख़्तलिफ़ ॿाहिरि इदारनि जी नुमाइंदगी कनि था। असुल में मुलाज़िम उन्हनि इदारनि जा आहिनि पर डेपुटेशन ते वज़ारत में आहिनि, ऐं उन्हनि जी ज़िम्मेवारी इहा हूंदी आहे त हू वज़ारत में वेही उन्हनि इदारनि जी जेको मफ़ाद आहे उनखे प्रोटेक्ट कनि। ही मनसूबो बि उन मफ़ादनि जे वर चढ़ी वियो आहे। ऐं इरसा जी कमज़ोरी मां इन हद ताईं ज़रूरु सम्झां थो त इरसा खे इन मनसूबे में ड्रेजारियो वियो। उन खां पोइ इरसा जेके टर्म्स कंडीशन मामला जंहिं कंपनी सां MMP सां तय कया हुया ऐं मुआदो थियण वारो हो, मुआदे जे ऐन वक़्त ते इरसा उन मां हथु खणी वई, छो त इरसा खे वज़ारत तरफ़ां ड्रेजारियो वियो, या जेको टीम लीडर हो वर्ल्ड बैंक जो या वज़ारत जो जेको हिन प्रोजेक्ट खे ॾिसे पियो, उन तरफ़ां इरसा खे इहा धमकी ॾिनी वई या इरसा खे ड्रेजारियो वियो त जेकॾहिं तव्हां हिन कंपनी खे MMP खे इन जो ठीको ॾिनो टेलीमेट्री जो, त इरसा नेब जो केस तव्हां इरसा ते ठहंदो। उन ड्रेजारण खां पोइ इरसा हिन मां हथु खणी वई। न त शुरू खां कोशिशि इहा हुई त हीउ प्रोजेक्ट नेस्पा खे ॾियारियो वञे। नेस्पा खे न मिलण जे करे ही सॼो जेको मैन्यूवरिंग कई वई, जंहिंजे करे प्रोजेक्ट फेल थियो ऐं वर्ल्ड बैंक खे पंहिंजी फंडिंग वापसि वठणी पई। अच्छा कुर्बान साहब, इहो ॿुधायो त जेका पाणी वज़ारत आहे उन जेको काबीना में ब्रीफिंग पेश कई, त उहा ब्रीफिंग ख़ालिसतन टेक्निकल बुनियाद ते उन्हनि पेश कई, या उन्हनि जी पसंदि या नापसंदि इन में शामिल हुई, जो उन खां पोइ काबीना खे इन क़िस्म जो परवानो जारी करणो पियो त वफ़ाक़, सिंध ऐं पंजाब जो इरसा जो मेंबरनि खे हटायो वञे? वज़ारत जेका समरी पेश कई उहा पेश कई जेका वज़ीर आज़म इंक्वायरी कराई आलमगीर ख़ान जी सरबराही में जेका कमेटी ठही, ऐं उन खां पोइ इरसा उन ते पंहिंजा पॉइंट ऑफ व्यू ॾिना हुआ, इरसा जे मेंबरनि पॉइंट ऑफ व्यू ॾिना, पर इरसा जे सॼी समूरे पॉइंट ऑफ व्यू खे, नुक़्ते नज़र खे, उन जे मौक़ूफ़ खे नज़रअंदाज़ करे जेको आलमगीर ख़ान साहब जेको फेडरल फ्लड कमीशन जो ऑफिसर आहे, उन सरबराही में जेका कमेटी जेका जांच कई उन जे बुनियाद ते समरी मोकिली वई। उन समरी में तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में मूं वटि समरी जेका मौजूदु आहे उहो 6-7 सुफ़नि ते ॿधल समरी आहे। उन में सॼी हिस्ट्री ॾिनी वई हिन प्रोजेक्ट जी, त हीउ प्रोजेक्ट कॾहिं शुरू थियो, केतिरी फंडिंग हुई, पोइ छा थियो, पोइ कीअं थियो। पर उन सॼी समरी में इन जो सॼे इन फेल्यूअर जो जेको ज़िम्मेवार आहे इरसा खे करार ॾिनो वियो, ऐं इहो चयो वियो त इरसा जा मेंबर या चाहिनि न पिया त हीउ मनसूबो लॻे। ऐं इन हवाले सां मुख़्तलिफ़ जेको इरसा जे मेंबरनि जो मौक़ूफ़ हो उनखे बि टोड़े मरोड़े पेश कयो वियो, ऐं उन्हनि ते इल्ज़ाम हया विया त सिंध मेंबर बि न पियो चाहे त प्रोजेक्ट लॻे, पंजाब जो मेंबर बि न पियो चाहे प्रोजेक्ट लॻे। ऐं उन खां पोइ उनजो लिबाद जेको इन जो तत इहो कढियो वियो त हीउ तक़रीबन ओल्ड एज मेंबर आहिनि, हुनजी उमिरि वॾी आहे, हीउ फ़ैसिला वक़्तु सिर नथा करे सघनि। ऐं जेको वफ़ाक़ जो मेंबर आहे इरसा में, उहो वफ़ाक़ जो जेको मफ़ाद आहे उन्हनि जो तहफ़ुज़ न आहे करे सघियो, तंहिं करे हिननि टिनि खे फारिग कयो वञे। ऐं उनजो फारिग करणु उन्हनि जी जेको ज़िम्मेवारी आहे उहा माना जेका इल्ज़ाम आहे उहो इहो आहे त उन्हनि गैर ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कयो, उहो पंहिंजूं ज़िम्मेवारियूं अदा करण में नाकाम विया, जंहिंजे बुनियाद ते फ़ैसिलो कयो वियो त सिंध जे मेंबर खे हटाइण लाइ सिंध हुकूमत खे चयो वेंदो त उनखे विथड्रा करे, ऐं पंजाब जे मेंबर लाइ पंजाब हुकूमत सां राब्तो कयो वेंदो। ऐं बाक़ी वफ़ाक़ जो मेंबर आहे असजद इम्तियाज़ साहिबु, उहो तव्हांखे यादि हूंदो त 6 महीना अॻु में मुक़ररु थियो, ऐं उहो जेको मुक़ररु थियो उहो सिंध जी कोटा ते मुक़ररु थियो। माना इहा सीट हमेशह मुशरफ दौर खां वठी
वफ़ाक़ जी जेका सीट हुई इरसा में उहा सिंध मां नुमाइंदगी खे मिलंदी रही हुई, पर 2010 खां पोइ इहा सीट ख़ाली हुई। 6 महीना 8 महीना अॻु में ज़ोरी ज़बरदस्ती करे हिन मौजूदा हुकूमत दौर में पंजाब जी डोमिसाइल रखंदड़ अजद इम्तियाज़ खे उते मुक़ररु कयो वियो, जेको तक़रीबन साल अॻु में फीडर फ्लड कमीशन जे चेयरमैन तौरु रिटायर थियो हिन पोस्ट तां। कुर्बान साहब, इहो ॿुधायो त चयो वञे पियो त इहे सभु मामला जेके पाणी जी वज़ारत आहिनि या पाणी जी वज़ारत पंहिंजे मंशा मूजिबि फ़ैसिला चाहे थी, ऐं इम्कानु इहो आहे त इरसा एक्ट हिकिड़ो नओं आंदो वञे, त जेकॾहिं इरसा एक्ट नओं आंदो थो वञे त हिन वक़्तु जेको इरसा एक्ट एग्ज़िस्ट करे थो, छा उन में के कमी बेशियूं के झोल आहिनि या पाणीअ जी वज़ारत उन में इन क़िस्म जूं कमज़ोरियूं ज़ाहिर कयूं आहिनि जो छा इरसा एक्ट नए आणण जी का ज़रूरत आहे? तव्हांखे गोर यादि हूंदो त मौजूदा हुकूमत जे शुरू में बि इहे ॻाल्हियूं हलियूं हुयूं त इरसा एक्ट ते नज़रसानी कई वञे। उन खां पोइ जेके सियासी जमातूं आहिनि, मुख़ालिफ़ सियासी जमातूं आहिनि, उन्हनि उन ते रद्द अमल ज़ाहिर कयो। उन खां पोइ हुकूमत इन खां हटी वई, उन जी पचर पोइ छॾी वेई। तव्हांखे यादि हूंदो त हिकिड़ी इन हवाले सां हिकिड़ी समरी पार्लियामेंट में बि पेश थी हुई, स्टैंडिंग कमेटी में बि इहो मामिलो आयो, पर अपोज़िशन तरफ़ां मुख़ालिफ़ जमातनि तरफ़ां तहफ़ुज़ात खां पोइ रद्द अमल खां पोइ ऐं इहो मामिलो उन तां हथ हुकूमत खणी वई। हाणे जेका समरी मंज़ूर थी आहे उन में सिर्फ़ु हिकिड़ो नुक़्तो आहे त उन इरसा एक्ट में तरमीम करण जे हवाले सां सिफ़ारिश आहे, उहो आहे इरसा में मेंबरनि जी मुक़ररी जे हवाले सां। हींअर इरसा एक्ट में मेंबरनि जी मुक़ररी जे हवाले सां, उन जी ॼमार जे हवाले सां का बि पाबंदी कोन्हे। बसि इहा पाबंदी आहे त हू इंजीनियर हुजणु घुरिजे, ऐं उन खां पोइ उन जी टेन्यूअर ते बि का पाबंदी कोन्हे त हू केतिरा भेरा इरसा में मेंबर तौरु रही सघे थो या कंहिं सूबे जी या वफ़ाक़ जी नुमाइंदगी करे सघे थो। हींअर ताईं तव्हांखे यादि हूंदो त इरसा में जेको सिंध जो मेंबर आहे हीउ उनजो टियों टर्म आहे, माना हीउ तक़रीबन हुनजो 9 साल हले थो। हर टर्म उनजो मुदो आहे हिकु मेंबर जो हिकिड़ो 3 सालनि जो हूंदो आहे। उन खां पोइ सूबा वरी नओं मेंबर मुक़ररु कंदा आहिनि या साॻिए खे कंटिन्यू कंदा आहिनि, पर उन लाइ समरी वरी ॿीहर ईंदी आहे। ऐं तव्हांखे इहो बि यादि हूंदो त KPK जो मेंबर जेको ताज़ो रिटायर थियो उहो बि 3 खां 4 भेरा इरसा में मेंबर तौरु टर्म रही चुको आहे, ऐं उहो तक़रीबन 74 ईयर्स उनजी एज हुई ऐं हाणे ई रिटायर थियो। पर हाणे वफ़ाक़ी हुकूमत इहा चाहे थी त न, इरसा में जेको मेंबर हुजे उनजी उहो 65 साल ॼमार ताईं उहो मेंबर रही सघे थो, उन खां पोइ उहो नथो रही सघे। ऐं इरसा में जेको बि मेंबर मुक़ररु थिए उनजो मुदो 1 साल जो हुजे, माना हिकिड़े टर्म लाइ 3 साल लाइ हू मेंबर रही सघे थो, उन खां पोइ हू ॿीहर मेंबर नथो थी सघे। इहे 2 सिफ़ारिशूं आहिनि जंहिंजे लाइ ज़ाहिर आहे इरसा खे इरसा एक्ट में तरमीम करणी पवंदी। इहा तरमीम जेका एक्ट में उहा पार्लियामेंट में आणणी पवंदी। हाणे उन ते पोइ जेके अपोज़िशन जमातूं आहिनि उनजो रद्द अमल कहिड़ो थो बीहे या हुकूमत इतिहादी जमातुनि जो रद्द अमल कहिड़ो थो बीहे, उहो त जॾहिं मामिलो असेंबली में ईंदो त ख़बर पवंदी त इहो मामिलो कीअं थो हल थिए। ठीकु आहे कुर्बान साहब, इहो ॿुधायो त हाणे हीउ हिन वक़्तु जेको नज़र अचे पियो त पाणी वज़ारत ऐं इरसार जो वज़ार तकरार आहे, त इहो तकरार किथे दंग थींदे नज़र अचे पियो या इहो तकरार इहो वधंदो वेंदो? ज़ाहिर आहे माज़ी में इहे ॻाल्हियूं कंदियूं पियूं त वापडा जेको आहे बार बार इन्फ्लुएंस कंदी पई आई इरसा ते, हाणे पाणी जी वज़ारत बि साम्हूं अची वई आहे, त पोइ इन कंडीशन में इरसा जेको ज़ाहिर आहे जेतोणीक इंडिपेंडेंट अथॉरिटी आहे पर मातहत वज़ारत जे आहे, त छा था सम्झो इहो किथे छेव थींदो या को दंग थींदो इन तकरार जो? हाणे फ़िलहाल त इहो थियो त जेको जंहिं मामले ते फॾो हुयो टेलीमेट्री ते उहो मामिलो त हाणे वर्ल्ड बैंक जा पैसा हुया, वर्ल्ड बैंक त पैसा पंहिंजा विथड्रा करे वई। हाणे पोइ उन खां पोइ फ़ैसिलो इहो थियो त हाणे इहो प्रोजेक्ट लॻंदो इरसा जी फंडिंग सां, माना पैसा इरसा जा हूंदा ऐं इरसा खे इहो प्रोजेक्ट एग्ज़ीक्यूट करणो हो, लॻाइणो हुयो। पर हाणे ताज़ो 2 हफ़्ता 3 हफ़्ता अॻु में जॾहिं इहो फॾो हले पियो त वज़ारत तरफ़ां इहो फ़ैसिलो कयो वियो त न, हाणे पैसा इरसा जा हूंदा ऐं इहो प्रोजेक्ट वापडा लॻाईंदो, ऐं उन खां पोइ इहो प्रोजेक्ट वापडा जे हवाले कयो वियो। PC1 वग़ैरह जेको बि मवाद हुयो इरसा तरफ़ां वापडा जे हवाले कयो वियो। हाणे बदकिस्मती इहा आहे त वापडा मुशर्रफ दौर में बि हिकिड़ो टेलीमेट्री सिस्टम जो प्रोजेक्ट लॻायो हो, तक़रीबन उहो बि 38 करोड़ 40 करोड़ 42 करोड़ रुपयनि जो प्रोजेक्ट हो, तव्हांखे यादि हूंदो।
ऐं मुल्क जे तक़रीबन 22 खां वधीक वाहकरनि ते प्रोजेक्ट लॻायो वियो ऐं उन खां पोइ 8-10 साल उन प्रोजेक्ट खे ॻेलींदा रहिया, उनजी PSDP मां उनजी फंडिंग वापडा वठंदी रही ऐं पैसा ज़ाया थींदा रहिया। आख़िरकार उहो प्रोजेक्ट फेल थी वियो ऐं बंदि थी वियो ऐं उहो प्रोजेक्ट वापडा लॻायो हो ऐं उहो प्रोजेक्ट नेस्पा खां ई लॻारायो वियो हो। त हाणे वरी उहो साॻियो प्रोजेक्ट वापडा खे हवाले कयो वियो, जेको अॻु में अहिड़ो प्रोजेक्ट लॻाइण में नाकाम रहियो ऐं उहो बहितर प्रोजेक्ट या शफ़ाफ़ प्रोजेक्ट न हुजण करे उहो प्रोजेक्ट ख़तमु थी वियो, तबाह थी वियो ऐं करोड़े रुपया ॿुॾी विया। पर हाणे वरी बि हाणे वज़ारती मर्ज़ी आहे त इहो प्रोजेक्ट इनखे एग्ज़ीक्यूट वापडा करे ऐं इहो प्रोजेक्ट वरी हिकु दफ़ो ॿीहर मिले नेस्पाक खे ऐं उन खां पोइ इनजी रिहेबिलिटेशन जा, उनजी मरमत जा, उनखे हलाइण जा खांचा हुजनि ऐं इहे खांचा जी माज़िम थींदा रहिया आहिनि। हाणे बि वज़ारत छो जेके माण्हू चाहिनि था त मख़सूस इदारनि खे प्रोजेक्ट मिले, उहे माण्हू उन्हनि इदारनि जा मुलाज़िम आहिनि जेके वज़ारत में वेही उन्हनि जे मफ़ादनि जो तहफ़ुज़ कनि था। ठीकु आहे कुर्बान साहिबु, इहो ॿुधायो त 65 साल उमिरि वारो जेको मामिलो आहे उनजे पुठियां छा आहे? त ज़ाहिर आहे एज जो जेको मामिलो हूंदो आहे ऐं इर्सा बिना हिकिड़ो टेक्निकल मामिलो आहे, सीनियर माण्हू जॾहिं उन में हूंदा ऐं जॉइन कंदा त ज़ाहिर आहे उनजो इनपुट बि हूंदो। त इहो वरी उमिरि वारो मामिलो नओं डिस्कस थिए पियो, जॾहिं त हिकु टेन्योर वारो जेको मामिलो अचे पियो त छा हिकु माण्हू जेको एक्सपर्ट आहे तमामु 50-60 साल खां वधीक जेको हुनजो तजुर्बो आहे ऐं उनखां पोइ जॾहिं इर्सा में इनपुट ॾिए थो त उनखे चइजे त हिकु टेन्योर खां पोइ तव्हां हलिया वञो या तव्हांजी हेतिरी उमिरि आहे, तव्हां वधीक पंहिंजी एक्सपर्टी नथा इर्सा खे ॾेई सघिजो। त इन जे पुठियां छा इरादा आहिनि जेको इहे ॻाल्हियूं पियूं थियनि? ॻाल्हि इहा आहे त माना हाणे थींदो इहो आहे त को बि सरकारी ऑफिसर जॾहिं रिटायर थींदो आहे त उहो तक़रीबन 62 सालनि जी उमिरि में रिटायर थींदो आहे। उन खां पोइ हू जेकॾहिं रिटायर थियण खां पोइ हुनखे मुक़ररु कयो वञे थो त हू 3 साल ई माना रही सघे थो, 65 सालनि जी जमात ताईं रही सघे थो। हाणे माना हाणे मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं साउंड माइंड जो मसालो एज सां फैक्ट सां ज़रूरु आहे, पर मुंहिंजे ख़्याल में हींअर ताईं जेको असां ॾिसंदा रहिया आहियूं त काफ़ी माण्हू आहिनि जेके एजिड बि आहिनि पर सालिम दिमाग़ बि आहिनि ऐं हू बहितर नमूने सां कमु कनि था। पर हाणे हिते जेको मौक़ुफ़ अख़्तियार कयो वियो इहो माना हाणे इर्सा में मां तव्हांखे ॿुधाईंदो रहियो, मां ॿुधायो तव्हांखे सवेर त के अहिड़ा मेंबर रहिया आहिनि जेके 74-75 सालनि जी जमात ताईं मेंबर रहिया आहिनि। KPK जो मेंबर उनजो रकीब ख़ान उनजो मिसाल आहे, उहो हाणे ताज़ो रिटायर थियो, उनजो 4थों टर्म उन पूरो कयो। उन वक़्तु उमिरि उनजी मुंहिंजे ख़्याल में 72-73-74 साल हुई, पर उनजे बावजूदि हुन पंहिंजे सूबे जे मफ़ादनि जो तहफ़ुज़ कयो पिए ऐं इर्सा में हुन मां सम्झां थो त ॿियनि सभिनी मेंबरनि खां वधीक एक्टिव तौरु पंहिंजे सूबे जो तहफ़ुज़ कयो, सूबे जे माण्हुनि खे मुलाज़िमतूं ॾियारियूं ऐं उन ते वेही झेड़ा कया। ऐं हींअर इर्सा में वधि में वधि जेके भर्तियूं आहिनि उहे KPK जूं हूंदियूं, डोमिसाइल रखंदड़ हूंदियूं ऐं उनजो जेको सहिरो वञे थो या उनजी जेका तारीफ़ वञे थी उहो रकीब ख़ान तरफ़ वञे थी। असांजा मेंबर बि रहिया पर उहे कमज़ोर रहिया, डिॼंदा रहिया ऐं हींअर ताईं बि इन सूरत हालत तव्हांखे इर्सा में हिकु अधु को सिंधी मुलाज़िम मिलंदो न मिलंदो। सो तंहिं करे एज फैक्टर वफ़ाक़ी हुकूमत खे उन वक़्तु यादि आई जॾहिं हुनजे मफ़ादनि जे ख़िलाफ़ु कुझु थियो या हुनजे चवण ते, हुनजे ऑफिसरनि जे चवण ते मनपसंदि कंपनी खे ठीको न मिलियो त हुननि खे इहा यादगिरी आई त जेके माण्हू वेठा आहिनि उनजो दिमाग़ कमु नथो करे या दिमाग़ सालिम न आहे या उहे ओल्ड एज आहिनि, उनजी उमिरि वॾी आहे, तंहिं करे हू बहितर फ़ैसिला वक़्तु सिर फ़ैसिला नथा करे सघनि। न त जेसि ताईं जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत वापडा जे मफ़ादनि तहत फ़ैसिला थींदा रहिया तेसि ताईं त उन्हनि खे इहा ॻाल्हि यादि ई कोन्हे त कोई वॾी उमिरि जो मसइलो थिए। मुख़्तसरन इहो ॿुधाइजो त ज़ाहिर आहे इर्सा जे मेंबरनि खे हटाइण लाइ मामिलो सिधो काबीना में हलियो वियो, चयो इहो पियो वञे त ज़ाहिर आहे इन मामला CCI में हल थींदा आहिनि। CCI में वञण बजाए काबीना इहो फ़ैसिलो ॾिनो आहे। तव्हां छा था सम्झो इन फ़ैसिले खे CCI में वञण खां पहिरियां पार्लियामेंट में न डिस्कस करणु खपे हा? न, मुंहिंजे ख़्याल में इहा CCI प्रॉपर फोरम हो। आइन जे आर्टिकल 154 1 ऐं आर्टिकल 155 तहत
पाणी सां लाॻापियल इर्सा सां लाॻापियल जेके बि मामला आहिनि जेकॾहिं उन ते मसाइलो आहे उन ते तहफ़ुज़ात आहिनि कंहिंखे को शिकायत आहे त उनखे रेफरेंस मोकिलणु घुरिजे CCI ॾांहुं हीउ बि मामिलो CCI तरफ़ वञणु खपंदो हो ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे फ़ैसिले करण जे हवाले सां कोई अख़्तियार न हो। हा, वफ़ाक़ी हुकूमत सिफ़ारिश या समरी मंज़ूर त कई आहे पर हाणे बि सूबनि खे जेके मेंबर आहिनि उनखे हटाइण जो अख़्तियार सूबनि खे आहे। वफ़ाक़ी हुकूमत हिन हवाले सां हींअर बि कुझु बि नथी करे सघे काबीना जी मंज़ूरी जे बावजूदि ऐं उन समरी जे मंज़ूरी जे बावजूदि। तंहिं करे हाणे सॼो दारो मदार जेके सूबाई मेंबरनि जो हटाइण जो आहे उहो सूबनि ते आहे। बाक़ी वफ़ाक़ जो मेंबर आहे ज़ाहिर आहे उन वफ़ाक़ी हुकूमत खे उनजी मुक़ररी जो अख़्तियार बि आहे त उनखे वितड्रा करण जो अख़्तियार बि वफ़ाक़ी हुकूमत खे आहे। बाक़ी इर्सा जा मामला CCI डिस्कस करे उन बाबति को फ़ैसिलो करे सघे थी। ठीकु आहे कुर्बान साहब, अवां जी वॾी महिरबानी, अवां टाइम ॾिनो। नाज़रीन, ही राजधानी टाइम जो शो अवां ॾिठो। ईंदड़ प्रोग्राम में कंहिं नए मौज़ू सां गॾु हाज़िर थींदासूं। पंहिंजे मेज़बान गौहर गांगरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।